उहा नई असांजी ज़ात वारी हुई ऐं नई को हुननि जो ॻोठु माइटाणे दौर खां असांजे ॻोठ जे भरिसां हो। बसि हू मलकाणी शरीफ़ ऐं समन सरकार जा पट इन करे बि छॾे आया हुआ जे पाणी जी अणाट सबबि ॿनिनि जी सींध सणबी थियण वारो हाल कोन रहियो हो। ऐं पोइ हू उतां खां लॾे अची असांजे ॻोठ भरिसां पोठे में पखड़ा ॾे वेठा हुआ। 3 ॾींहंनि असांजे ॻोठ वारो गस बि अञा कचो हूंदो हो ऐं लाइट जे रोशनियुनि बि अङण ते अञा अखियूं कोन उछलियूं हुयूं। ॻोठ में लालटीन बतियूं ॿरदियूं हुयूं ऐं शहर जा पंध बि बैलगाॾियुनि ते थींदा हुआ। आउं बि नंढी हुयसि ऐं हूअ बि नंढी हुई। हूअ कॾहिं ॿिए त कॾहिं चोथे ॾींहुं असांजे घर का शइ उधारी खणण लाइ ईंदी हुई ऐं अम्मा मूंखे चवंदी हुई त ही वीचारा ग़रीब माण्हू आहिनि, हिननि खे अटो खंडु पती या घासलेट जेका बि शइ ॾिए थी उहा मापे न ॾींदी वञे ऐं न ई कॾहिं वापसि वठंदासीं। ऐं पोइ हूअ जॾहिं बि का शइ खणणु ईंदी हुई त आउं बिना मापण जे हुनखे ॾेई छॾींदी हुयसि। ऐं हूअ इहो चई मूंसां ज़िद कंदी हुई त तूं मूंखे भरे मापे ॾे, असीं अव्हांखे वापसि ॾींदासीं। का हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि त न आहे जो अवीं ॾेई ऐं विसारे छॾियो। पाड़े में वेठा आहियूं ऐं ग़रीब आहियूं। का शइ खुटे थी त हर हर डोड़ी अव्हां ॾेई अचूं था ऐं हा कुंज इहो बि ॿुधी छॾ, ॾियण वारे जा हथ हूंदा आहिनि ऐं खाइण वारे जो पेट। हथ थकी पवंदा पर पेट कोन थकंदो। मुंहिंजे ॻाल्हाइण जो अंदाज़ ऐं मासूमियत एतिरी त मिठी लॻंदी हुई जो दिलि चवंदी हुई त सॼो ॾींहुं वेठी कचहरी कयां। ऐं हू जेका चीज़ खणी वेंदी हुई पंहिंजे घर वञी कंहिं थां सां मापे छॾींदी हुई ऐं पोइ वरी ॿिए या 3 ॾींहं वापसि ॾियणु ईंदी हुई। ऐं खेसि इनकार कंदी हुयसि त मुरकंदे मुरकंदे चवंदी हुई कूंज सफ़ा का चरी आहीं, को ॾियणु अचे या वठणु अचे पर दर तां मायूस करे खेसि कोन मोटाइबो। तूं मूंखां वापसि न वठंदे त आउं इहो सम्झंदसि त तूं मूंखे चवीं थी त इहो बख़्श अथई, ॿीहर खणणु न अचिजांइ, सो आउं त ईंदुसि, मूंखे पंहिंजी वाट थोरी बंदि करणी आहे। ईअं चवंदी हुई ऐं पोइ हू पंहिंजा मासूम हथ मुंहिंजे अखियुनि ते रखंदी हुई। अखियुनि जो कसम अथई भला हाणे त वापसि वठि। ऐं पोइ हूअ वापसि हली वेंदी हुई। वक़्त जो झंडु, ॾींहंनि जा दाणा ऐं हालतुनि जा हथ कॾहिं कीअं त कॾहिं कीअं। बहरहाल जॾहिं असांजी सहेलियत खे बि 7 साल गुज़री विया त हुन जे रिश्ते लाइ हुननि जे पुराणे ॻोठ मां हुन जा माइट आया हुआ ऐं सोढी जे पीउ हुननि खे इहो चई आसरो ॾेई छॾियो हो त कुझु ॾींहं सोचणु ॾियो, पोइ हा या न जो जवाबु ॾींदासीं। ऐं मूंखे इहो बि चिटो यादि आहे त हुन जे संग जी घुर खां पोइ कुझु ॾींहंनि में ई हूअ मूं वटि आई हुई त कूंज तूं ऐं मासी बाबा ऐं अम्मा खे सम्झायो, जेके माण्हू मुंहिंजो रिश्तो घुरनि पिया उहे ॾाढा ख़राबु माण्हू आहिनि ऐं उहो छोकिरो बि बेकार सोबत में रहंदड़ आहे। आउं उते मारिजी वेंदुसि। अम्मी खे सम्झाए छॾियो, मूंखे जिते वणे उते परणाए छॾिन, जिते वणे उते मुंहिंजो संग ॾेई छॾिन, पर आउं एॾां कोन वेंदुसि। ऐं मूंखे इहो बि यादि आहे त मूं ऐं अम्मा सोढी जे माउ खे चयो हो, पर असांजी ॻाल्हि सोढी जे पीउ अॻियां दम टोड़े वेठी हुई ऐं कुझु ई ॾींहंनि में सोढी जो संग उन ई छोकिरे खे ॾेई छॾियऊं ऐं मङणी वारे ॾींहुं पाड़े जे निस्बत करे असीं बि वियूं हुयोसीं। सोढी ज़ारो क़तार रुनी हुई। हुन मूंखे गले में ॿाहूं पाए उछंगारूं ॾिनियूं हुयूं। मूं हुनखे सम्झायो हो ऐं पोइ वक़्तु हिकिड़ो छाल हयो हो ऐं वक़्त जे उन छाल में 2 साल गुज़री विया हुआ, अॼु बि यादि अथमि। ऐं पोइ सोढी जे साहुरनि ॾींहं चिटा कया हुआ। 14 जी राति ते हुनजी शादी रखी वई हुई ऐं मूंखे खीर जे वटे जहिड़ो इहो बि अछो जहिड़ो यादि आहे त वना खां हिकिड़ो ॾींहुं अॻु शाम विला जे रंगनि में सुरमाई रंग जी साड़ी ओढे हूअ माउ खां लिकी लिकी असांजे घर आई हुई। सोढी तूं असांजे घर कीअं आई? तुंहिंजा त ॾींहं चिटा थिया पिया आहिनि ऐं तोखे ख़बर आहे त ॾींहं ॿधजण खां पोइ कुंवार खे ॿिए माण्हूअ जे घर कोन वेंदी आहे। हुन वॾो टहिक ॾींदे चयो हो, उहा जेका कुंवार थिए बि छो तूं कोन थींदे छा? हा थींदुसि, उहो सुभाणे ॾिसजांइ। हूअ खिलंदे खिलंदे रोअण लॻी हुई। मूं खेसि मथे तां हथु फेरींदे पंहिंजे भर में खट ते विहारियो हो। रो न सोढी, अलाह ख़ैरु कंदो।
मूं पंहिंजे हथ सां हुन जा लुड़क उघिया हुआ। कुझु लम्हनि खां पोइ हुन थधो साहु भरींदे चयो, कुंज, को ज़मानो पाण गॾु गुज़ारियो आहे। अॼु आउं आख़िरी भेरो तुंहिंजे घर आई आहियां। अॼु आउं खंडु पती घासलेट या अटो खणणु कोन आई आहियां। अॼु आउं तोखे आख़िरी भेरो ॾिसणु आई आहियां, माफ़ी वठणु आई आहियां। मूंखां का तोखे तकलीफ़ पहुती हुजे या मूं का शइ तोखे वापसि न ॾिनी हुजे त मूंखे माफ़ु कजांइ। कुंज, उहे बि ॾींहं हूंदा हुआ जॾहिं आउं तोखे चवंदी हुयसि त पाड़े में वेठा आहियूं, मूंखे पंहिंजी वाट कोन्हे विञाइणी, मूंखे वरी बि अचिणो आहे। पर अॼु उहो बि ॾींहुं आहे कुंज, जॾहिं आउं तुंहिंजे घर आख़िरी भेरो आई आहियां। अॼु आउं दुनिया जूं सभई वाटूं विञाए आई आहियां। इहो चई उहा वरी बि मुंहिंजे कंध में भांकर पाए ज़ारो क़तार रोअण लॻी हुई। आउं हुन जी ॻाल्हि सम्झी न सघियसि। मूं सोचियो सिघो शादी थी वेंदसि, कुझु यादूं ताज़ियूं करणु आई आहे, वक़्त ते पाण ई सही थी वेंदी, अलाह ख़ैरु कंदो। वरी बि ईअं चई मूं हुनखे चांहि जो ढुक पियारियो हो ऐं पोइ उहा घर रवानी थी वई हुई। सिज लकनि में लड़ी वियो। राति जी चादर धरती जे सीने ते सोढी जे सुरमाई साड़ी जियां लही पई। राति माउ जो पेट आहे, कंहिंखे कहिड़ी ख़बर त छा पियो थिए। सुबुह सिज उभरे थो त अदा सदाम घटी मां डोड़ंदे डोड़ंदे अची इहो ॿुधायो त अदी कुंज, सोढी राति ज़हर पी ख़ुदकशी करे छॾी। न सदाम न कूड़ हूंदो। वॾी दां कदे चयो हुउमि ऐं आउं बिना जुती पाण जे उघाड़नि पेरनि डोड़ंदे डोड़ंदे सोढी जे घर पहुती वियुसि त सोढी जी माउ बेहोश पियल हुई। कुझु ॻोठ जा माण्हू बीठा हुआ ऐं खट ते सुरमई साड़ी पातल सोढी जो लाश रखियलु हो। मूं ज़ारो क़तार रोंदे हुन मथां साड़ी लाथी हुई। सोढी, तो ही छा कयो? ईअं कोन कबो आहे सोढी, हेॾियूं जुदायूं कोन कबियूं आहिनि। तो ही छा कयो? तूं बिना ॿुधाइण जे ईअं हली वएं। सोढी जे बंदि पियल अखियुनि मूंखे जवाबु ॾिनो हो। अॼु बि यादि अथमि। न कुंज, मूं तोखे कल्ह ॿुधायो हो, आउं हाणे वरी कोन ईंदसि। आउं आख़िरी भेरो तुंहिंजे घर आई आहियां। यादि कर, मूं त तोखे अञा काल्ह शाम जो ताज़ो ताज़ो ॿुधायो हो। वरी चवीं थी त तो ॿुधायो बि कोन। हाणे आउं सावरनि कोन वेंदसि, हाणे आउं बाबा जे घर कोन हूंदसि ऐं हाणे आउं तुंहिंजे घर बि कोन ईंदसि। ही सभु मूंखे विसारे छॾींदा। पर कुंज, तूं मूंखे न विसारजांइ। जॾहिं सिज लड़े त सारजांइ, जॾहिं चंडु खिड़े त सारजांइ, जॾहिं मेंदियूं रचाइजनि, जॾहिं गीच ॻाइजनि, जॾहिं झुमरियूं पाइजनि, जॾहिं सेजूं सजाइजनि। चढ़े को घोट घोड़े ते, थिए का मङणी ॻोठ में, अचे वञा को ओॾड़ो त ॾेई हीअं खे लोॾड़ो। ॿ टे तूं लुड़क हारजांइ, तॾहिं त मूंखे सारजांइ कुंज, तॾहिं त मूंखे सारजांइ।